जी क्रिकेट में एक वॾो नालो कमाईंदड़ शाहनवाज़ ॾहाणी जंहिं सिंध जे नौजवाननि में हिकु नओं जेको आहे सो उत्साह पैदा कयो आहे त सिंधी नौजवान कंहिं बि टैलेंट में घटि न आहिनि। PSL जे मैदान में जिते क़ौमी क्रिकेटरनि सां गॾु हुन पाण मल्हायो आहे ऐं ख़ूब जेको आहे सो हुन में विकेटूं बि वरितियूं ऐं क्रिकेट जे हिन मैदान में पहिरियों सिंधी नौजवान जे तमामु घणी शानदार कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो आहे। ऐं लाड़काणे वासी जेको ही नौजवान आहे उस सां गॾु मौजूदु आहे मुख़्तलिफ़ मामलनि ते उनजी कामयाबी ते ऐं उन सां गॾोगॾु सिंध जे हवाले सां सिंध जे अवाम जे हवाले सां पूरे मुल्क जे अवाम जे हवाले सां केतिरो प्रमोट थियो ऐं केतिरी उनखे फीडबैक मिलियो आहे, केतिरो अवाम उन मां जेको आहे सो तमामु घणो ख़ुशि आहे उनजी कारकर्दगीअ जे हवाले सां असां गॾु मौजूदु आहे शाहनवाज़ ॾहाणी। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों त मां अल्लाह पाक जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे हिन मक़ाम ते पुॼायो आहे। उन सां गॾोगॾु मुंहिंजे वालिदैन जूं दुआऊं उन सां शामिलु आहिनि ऐं पूरे सिंध वासियुनि जूं दुआऊं शामिलु आहिनि। पाकिस्तान जे जेके बि अवाम जेके मूंखे चाहिनि था उन्हनि जा दुआऊं उन में शामिलु आहिनि। बिल्कुलु इहो सफ़रु हिकिड़ो मतिलबु आसान न हुयो ऐं असां लाड़काणे जे भरिसां असांजो ॻोठु आहे, ॻोठु खुआवड़ खां ॾहाणी, असां उन जा रहवासी आहियूं। बिल्कुलु ॻोठ जो माहौल में जीअं नंढपिण खां असांखे इहो क्रिकेट खेॾण जो ॾाढो ई शौक़ु हुयो। पंहिंजो टेप बॉल क्रिकेट खेॾंदा हुआसीं ॻोठ में बचपन खां वठी। ॾहाणी 11 जे नाले सां असांजी टीम बि आहे ऐं अॼु ताईं बि उहा टीम असांजी मतिलबु उहो खेॾंदा आहिनि असांजा मैचूं ॿाहिरि ॻोठनि सां शहर लाड़काणे। बिल्कुलु उन में इहो हुयो त लाड़काणे जा कुझु अहिड़ा दोस्त हुआ जिन मुंहिंजे ॻोठ वारे मतिलबु मुंहिंजे वॾनि खे इहो मतिलबु रिक्वेस्ट कयो त शाहनवाज़ में टैलेंट आहे ऐं शाहनवाज़ खे ईअं मतिलबु हिन जो टैलेंट ज़ाया न करायो ऐं हिनखे खुदारा लाड़काणे जे कंहिं क्लब में एंट्री करायो ऐं हिते पंहिंजो टैलेंट जो मुज़ाहिरो करे ऐं अॻिते क्रिकेट खेॾे। ऐं पोइ बिल्कुलु मां लाड़काणे जो असांजो क्लब आहे अलशबाद क्रिकेट क्लब, मां उन में एंट्री कराई पंहिंजी। ऐं बिल्कुलु कहिड़े साल जी ॻाल्हि आहे जेके मां कयो? जी बिल्कुलु इहा 2017 जी ॻाल्हि आहे ऐं मां एंट्री कराई उन अलशबाद क्रिकेट क्लब में ऐं उते मां पंहिंजो रजिस्ट्रेशन कराई ऐं पंहिंजे क्लब सां सचो दिलो जान सां क्रिकेट शुरू कई। ऐं असांजे क्लब में 4 खां 5 अहिड़ा फस्ट क्लास प्लेयर हुआ जिन मुंहिंजी मतिलबु इलाही मुंहिंजी मदद बि कई ऐं मूंखे सेखारियो बि सही। उन में जेकॾहिं मां नालो वठां त उस्ताद अब्दुल रहीम अबड़ो, उहो उस्तादनि जो उस्ताद आहे, उहो हिकिड़ो मतिलबु उहो नाले वारो प्लेयर आहे पूरे सिंध में। बिल्कुलु उन्हनि जूं ख़िदमतूं आहिनि मूं में ऐं मूंखे इन मुक़ाम ते पुॼण में उन्हनि जो बि हथु आहे। त पहिरियों जेको ही मरहलो गुज़रियो तव्हांजो क्रिकेट सां लाड़काणे खां शुरू थियो, मुख़्तलिफ़ उहे हाणे हिन वक़्तु तव्हांखे जॻहियूं बि यादि हूंदियूं जिते तव्हां खेॾायो, क्लब में खेॾियो, 2 हंधनि ते टीमुनि में मुक़ाबिलो वरितो, त उनखां बाद में PSL तरफ़ ऐं जेके मथी लेवल ते तव्हांजी कीअं अप्रोच थी? जी बिल्कुलु उन खां पोइ क्रिकेट जो हिकिड़ो मतिलबु प्रोसेस हूंदो आहे। पहिरियों सिटी क्रिकेट हूंदी आहे, उन खां बाद में डिस्ट्रिक्ट क्रिकेट थींदी आहे, पोइ उन खां पोइ रीजन क्रिकेट थींदी आहे। बिल्कुलु मां बि इन मतिलबु दिलो चाह सां जॾहिं इहो शुरू कई प्रोफेशनल क्रिकेट में क़दम रखियुमि, उन में सीनियर डिस्ट्रिक्ट मां खेॾी। सीनियर डिस्ट्रिक्ट में मूं अलहमदिल्ला परफॉर्म कयो। उन खां पोइ मां लाड़काणे रीजन जे लाइ मुंहिंजो नालो मतिलबु सिलेक्शन थी वई, उन में बि अल्लाह पाक मूंखां परफॉर्म करायो। बिल्कुलु उन खां पोइ फस्ट क्लास जो डेब्यू बि मुंहिंजो थी वियो। पोइ फस्ट क्लास जे सीज़न में अल्लाह पाक मूंखां सुठो परफॉर्म करायो। उहे लाइव मैचूं हुयूं, उनजो इम्पैक्ट PSL जे मतिलबु ड्राफ्ट में मुंहिंजो नालो बि जमा थी वियो ऐं उते मूंखे मतिलबु मुल्तान सुल्तान मूंखे पिक बि कयो। इहो सॼो हुयो त मां उन सीज़न में अलहमदिल्ला परफॉर्म सुठो कयो। उहो लाइव मैच हुया, उहो सॼो इम्पैक्ट उन लाइव मैचनि जे करे थियो। मुल्तान सुल्तान जेकी तव्हां पहिरीं जेको PSL में विया हुआ त तॾहिं कीअं पिया ॾिसो ऐं जेके उते रांदीगर हुया जेके सीनियर हुया अव्हां खां ऐं उन जेको अॻ में जेको आहे सो वॾनि टीमुनि में खेॾी चुका आहिनि मुल्की लेवल ते, त उते कीअं तव्हां परफॉर्म कयो ऐं पहिरियों जॾहिं वियो त उते तव्हांजो टैलेंट जेको हुयो ऐं उन में जेको आहे तव्हां ज़ाहिर कीअं कयूं इहे शयूं? जी बिल्कुलु तव्हांखे ख़बर आहे त PSL असां पाकिस्तान जो ब्रांड आहे हिकिड़ो ऐं उनखे सॼो दुनिया में मतिलबु उहो ॾेखारियो वेंदो आहे ऐं दुनिया जा प्लेयर सभई उते ईंदा आहिनि। उन्हनि सां गॾु खेॾण जो हिकिड़ो मतिलबु एज़ाज़ हूंदो आहे त उन्हनि सां गॾु तव्हां ड्रेसिंग रूम शेयर कयो। असांजे टीम में असांजो लेजेंड क्रिकेटर शाहिद खान आफरीदी, उहो असांजो टीम में हुयो ऐं उन सां गॾु असां ड्रेसिंग रूम शेयर कयासीं ऐं उनमें असांजा फॉरनर प्लेयर्स बि हुआ, उन्हनि सां गॾु असांखे सिखण वटां घणो कुझु मिलियो। बिल्कुलु इहो मुंहिंजो पहिरियों ई साल हुयो ऐं उन में मतिलबु इहो आसान मरहलो न हुयो। पोइ बि मतिलबु
दिलो जान सां जेको बि मुंहिंजो मतिलबु हुयो 100% मां उन ग्राउंड में पंहिंजो मतिलबु महिनत कई ऐं बिल्कुलु अलाह पाक मूंखां परफॉर्म करायो ऐं मां PSL 6 जो बेस्ट बॉलर थी ऐं मुल्तान सुल्तान में खे चैम्पियन बणण में अहम किरदारु अदा कयो। PSL 6 में जॾहिं तव्हां वियो सीनियर जेके खिलाड़ी हुआ जंहिं तव्हां शाहिद आफ़रीदी जी ॻाल्हि कई, हिकु सिंधी नौजवान ऐं ॻोठ सां तालुक़ु रखण वारो ऐं तव्हां असांजो जेको हिते तालुक़ु आहे लाड़कानी जी मिट्टी सां आहे ऐं हिन ॻोठ सां तव्हांजो जेको तालुक़ु आहे त कीअं उते तव्हांखे जेके सीनियर खिलाड़ी मिलिया त उन्हनि जेको आहे सो तव्हांखे छा चयो ऐं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कयो शेयर कयो? बिल्कुलु उहो सीनियर प्लेयर आहे, हर उहो टैलेंटेड जेको बि यंगस्टर हूंदो आहे उन्हनि खे इलाही चाहींदा आहिनि ऐं उनखे सेखारण वटां मतिलबु घणो कुझु मिलंदो आहे सीनियरनि खां। बिल्कुलु सभिनी मुंहिंजी इलाही रेस्पेक्ट कई ऐं उन्हनि मूंखे नंढे भाउ वांगुरु जीअं हिकिड़ो फैमिली हूंदो आहे फैमिली वांगुरु उन्हनि मुंहिंजी मतिलबु केयर रखियो। बिल्कुलु हर स्टेज ते मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत पई उन्हनि मुंहिंजी मदद बि कई ऐं बिल्कुलु जॾहिं बि मूंखे कुझु बि मतिलबु का अहिड़ो मतिलबु मूंखे पुछण वटां उन खां हुयो त जॾहिं बि मां उन्हनि वटि वियुसि पुछण लाइ त उन्हनि मूंखे मतिलबु हर मुंहिंजो मतिलबु मसइलो उन्हनि मुंहिंजो हल कयो ऐं मूंखे हर वक़्तु उहो मूंखे इनकरेज कनि पिया ग्राउंड में। त हींअर अवां जेकी ताज़ी PSL में कामयाबी माणी मुख़्तलिफ़ जेके हिन में तमामु घणो हिकिड़ो विकेटूं बि वरितियूं ऐं शानदार कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो ऐं उन में अवाम जेको आहे तमामु घणो तव्हां ख़ुशि आहे ऐं तव्हांजे सिंधी टैलेंट ते हिन मुल्क पाकिस्तान जे टैलेंट ते त उनखे कीअं था ॾिसो? जी बिल्कुलु इहो त सभ खां पहिरियों मां अलाह पाक जो त शुक्रगुज़ार आहियां त अलाह साईं मूंखे इहो परफॉर्म करायो आहे ऐं बिल्कुलु इहे सभिनी जी दुआउनि जो सिलो ई आहे त बिल्कुलु शाहनवाज़ ॾाणी जेको मतिलबु सिंध सां तालुक़ु रखे थो ऐं बिल्कुलु सभिनी मूंखे सपोर्ट बि कई आहे ऐं हिकिड़ो प्राउडफुल मूवमेंट आहे मुंहिंजे लाइ जीअं मां वापसि PSL खेॾी वापसि आयो आहियां जहिड़े तरीक़े सां मुंहिंजे पूरे सिंध वासियुनि मुंहिंजो इस्तक़बाल कयो आहे। बिल्कुलु मुंहिंजे लाइ त हिकिड़ो फ़ख़्रु जी ॻाल्हि आहे ऐं बिल्कुलु आईंदा बि मूंखे इनशाला पाकिस्तान टीम में सिलेक्ट बि कयो आहे टेस्ट टीम में। इनशाला जॾहिं बि मौक़ो मिलंदो त पंहिंजे जेके मुंहिंजा चाहींदड़ आहिनि उन्हनि खे कॾहिं बि मायूस न कंदुमि। इनशाला सुठे परफॉर्म कंदुमि ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कंदुमि, पंहिंजे सूबे जो नालो रोशन कंदुमि। क़ौमी टीम जी अवां ॻाल्हि कई त क़ौमी टीम में अवां हुते जेको आहे सो अप्रोच बि कई आहे, टेस्ट बि ॾिनी आहे त क़ौमी टीम में हिकिड़ो जेको आहे सो ॿियनि जेके फॉरेन कंट्रियूं आहिनि वर्ल्ड लेवल ते जॾहिं मैचूं थियनि थियूं त उन में जे हवाले सां अवां जो उन्हनि खां को मुतालबो ऐं हिन में जेकी परफॉर्मेंस आहे तव्हांजी तमामु घणी मुतासिर कंदी आहे अवाम जेको आहे सो न सिर्फ़ु सिंध जो पर पूरे पाकिस्तान जो अवां सां हिन महिल गॾु आहे? जी बिल्कुलु तव्हां ॾिसंदा आहियो त जॾहिं माण्हू कंहिं वॾे स्टेज ते परफॉर्म कंदो आहे त उहे लाइव मैचूं हूंदियूं आहिनि, सॼी दुनिया जूं नज़रूं हूंदियूं आहिनि हुन में। बिल्कुलु दुनिया जूं सभु लीगूं उहे मूंखे ॿियनि मुल्कनि वारा बि बिल्कुलु ॾिसनि पिया ऐं उन्हनि बि मूंखे माशाल्लाह मतिलबु ट्वीट जे ज़रिए सोशल मीडिया जे ज़रिए मुंहिंजी साराह कई वई आहे ऐं बिल्कुलु इहो हिकिड़ो मुंहिंजे लाइ सुनहरी मौक़ो आहे त मूंखे ॿियनि पंहिंजे लीगनि में बि मूंखे कॉन्ट्रैक्ट कराईंदा, मूंखे पंहिंजे लीगनि में बि खेॾाईंदा। बिल्कुलु उनखां अॻु में मां अलहमदुलिल्लाह 2 महीना अॻु में ज़िम्बाब्वे टूर में पाकिस्तान टीम सां गॾु हुयुमि। इनशाला हाणे जुलाई में असांजो टेस्ट मैचूं आहिनि अगस्त में वेस्ट इंडीज़, उते बि मुंहिंजी तयारी आहे अलहमदुलिल्लाह। इनशाला जॾहिं बि मौक़ो मिलंदो त पंहिंजी पूरी कोशिशि कंदुमि और मतिलबु पाकिस्तान खे मैचूं खटण में अहम किरदारु अदा कंदुमि। त हिन सॼी सूरत हाल खे जीअं तव्हां PSL पहिरियां जी ॻाल्हि कई ऐं हाणे वारी कई त इन में जेके सीनियर खिलाड़ी बि आया मुख़्तलिफ़ जेके ॿाहिरनि मुल्क जा फॉरेनर जेके क्रिकेटर आहिनि सभिनी सां हिकिड़ो गॾियल तव्हांजो जेको आहे सो क्रिकेट जे मैच दौरान तालुक़ु रहियो त इन सभिनी में सिखिया जेके आहे तव्हांखे घणी किथां मिली ऐं जेको तव्हांजो जेको टैलेंट हुयो लाड़काने जो ऐं हितां जो जेको क्रिकेट तव्हां शुरू कई ऐं उते खेॾण में ऐं हिन वक़्तु केतिरी ख़ुशी महसूसु कई? हाँ जी बिल्कुलु वाह, तव्हांखे ख़बर आहे त हितां जी क्रिकेट में ऐं कराची जी क्रिकेट में ऐं उनखां पोइ जॾहिं प्रोफेशनल क्रिकेट जो नालो अचे थो त उन क्रिकेट में लेवल जो क्वालिटी जो बिल्कुलु फ़र्क़ु आहे। पर इहो डिपेंड करे थो त तव्हां केतिरी महिनत कई आहे, तव्हां उनजे लाइ केतिरी तयारी कई आहे। बिल्कुलु मूंखे मतिलबु शौक़ु इलाही हुयो, मां दिलो जान सां उनजी प्रिपरेशन कई ऐं अल्लाह पाक मूंखे उनजो फल बि ॾिनो। बिल्कुलु उहो हिकिड़ो आसान मरहलो न हूंदो आहे हितां जी क्रिकेट में ऐं जेके तव्हां क्लब क्रिकेट खेॾंदा आहियो ॿियनि क्रिकेटनि में इलाही फ़र्क़ु हूंदो आहे। उहो जेको प्रोफेशनल क्रिकेट हूंदो आहे उन में इलाही डिफरेंस हूंदो आहे। बिल्कुलु मूंखे मतिलबु जेका सिखिया मिली वई हिते मुंहिंजे क्लब मां उहा मूंखे एतिरो मतिलबु मूंखे सुठी मिली वई त मां उते मूंखे वञण में मतिलबु का दिक़त या अहिड़ो को न आयो। बिल्कुलु उते बि असांखे हर फैसिलिटियूं हूंदियूं आहिनि, इंटरनेशनल कोचिस हूंदा आहिनि, प्रोफेशनल कोचिस हूंदा आहिनि, उन्हनि वटां सिखण लाइ घणो कुझु मिलंदो आहे। अच्छा, त हींअर हिन एक्सपीरियंस खे कीअं था ॾिसो?
जी बिल्कुलु बसि इहो इन आहे त मां पंहिंजे सिंधी जेके बि यंगेस्ट नौजवान आहिनि उन्हनि खे त इहो मैसेज ॾींदुमि त महिनत कनि दिलो जान सां, पंहिंजे वालिदैन जी इज़त कनि, पंहिंजे उस्तादनि जी इज़त कनि ऐं पंहिंजे पाण ते मतिलबु सेल्फ बिलीव रखनि ऐं उहो महिनत कंदा, उहो परफॉर्म कंदा इन्हनि स्टेजनि ते, त उहो बि हिकु ॾींहुं शानवाज़ ॾाणी वांगुरु पंहिंजे सिंध जो ऐं पंहिंजे पाकिस्तान जो नालो ज़रूरु रोशन पंहिंजी हिन कामयाबीअ खे कंहिंजो राज़ था सम्झो, हुन जे पोयां कंहिंजूं दुआऊं आहिनि, कंहिंजो हथु आहे ऐं जेको तव्हांजो बचपन जेको गुज़रियो आहे? सभ खां पहिरियां त मुंहिंजे वालिदैन जो दुआऊं हुन में ऐं असांजे ॻोठ वारनि जो दुआऊं, पूरे सिंध वासियुनि जो दुआऊं, इवन पाकिस्तान वारनि जो जेके मूंखे सपोर्ट बि कनि था, जेके मूंखे लाइक था कनि, उन्हनि जे दुआनि जो इहो सिलो आहे। अच्छा, थोरो असांखे बचपन जे बारे में लास्ट सुवाल हूंदो त बचपन जेको तव्हांजो ॻोठ में गुज़रियो ऐं उतां जी जेकी क्रिकेट ऐं उतां जो जेको माहौल हुयो उनखे थोरो असांखे ॿुधायो। जी बिल्कुलु, बचपन जो क्रिकेट तव्हांखे ख़बर आहे त ॻोठ वारो जेको माहौल हूंदो आहे उते बिल्कुलु टेप बॉल क्रिकेट जीअं खेॾी वेंदी आहे पंहिंजे, पोइ ॿियनि ॻोठनि में वेंदा हुआसीं मैच खेॾणु, असांखे दावत मिलंदो हुयो या टूर्नामेंट मिलंदो, इहो ई बसि टेप बॉल दिलि जान सां खेॾंदा हुआसीं बचपन में। ॻोठ जी जेको हिकिड़ो माहौल जो हूंदो आहे उन माहौल सां मतिलबु ॾाढो इंजॉय कयोसीं बचपन खे। हाणे कहिड़ो मैसेज हूंदो ऐं जीअं तव्हां मैसेज कयो नौजवान उत्साह पैदा थिए ऐं नौजवान जो तमामु घणो शौक़ु बि आहे क्रिकेट सां ख़ासि करे, त उनजे लाइ तव्हांजो कहिड़ो मैसेज आहे? जी मैसेज मुंहिंजो नौजवाननि लाइ इहो आहे त पंहिंजे वालिदैन जी इज़त कनि, पंहिंजे उस्तादनि जी इज़त कनि, दिलो जान सां महिनत कनि ऐं इनशाला उहो ॾींहुं परे न आहे, उहो बि हिकु ॾींहुं शानवाज़ ॾाणी वांगुरु पंहिंजे सूबे जो ऐं पंहिंजे मुल्क जो नालो ज़रूरु रोशन कंदा।